जी बिल्कुल असां मौजूद आहियूं लेडीज़ बाज़ार जे अंदर। जेको ही पानी ॾिसो था, ही को दरिया ना, ही को वाह कोन्हे, ही घोटकी में गंदगी जो पानी आहे, गंदे नालनि जो पानी आहे। लेडीज़ बाज़ार ऐं मज़ैल चौक, स्टेशन रोड, रेमोल रोड में ये पानी बीठल आहे। जेको करोड़ रुपयनि जी बजट भी अचे थी, उहो किथे थी वञे, या भुतारनि जे बंगलनि ते वञे थी। ही पानी ॾिसी सघो था तव्हां, हिते जेको आहे केतिरो पानी बीठो आहे, केतिरियूं बीमारियूं हिते पैदा कंदो। अचो त हितो जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो छा चवणु आहे। परेशान आहे ॾाढी, दुकान ते को ग्राहक अचे नथो, पानी जाम बीठो आहे। ये आज़ार थी वियो आहे ॾाढो। इंडिया में चऊं था त इहे कुझु मसइलो हल करनि। छॾे वेनि, ये पानी बीठो ई बीठो आहे, ख़बर न आहे छा करनि था माण्हू। ॾिसो ॾींहों ॾींहों हालत ख़राबु लॻी पई आहे। हिकु अघ में गिराकी कोन, ॿियो डेली जो पानी बीठो ई बीठो आहे, को हिनखे चवण वारो कोन्हे। वॾी महिरबानी ही मीडिया जेकी अॼु सुजाग थी आहे असांजे शहर में। शहर जी सूरत हाल ही जेकी तव्हांखे नज़रे थी पई, सॼो शहर हिकिड़ो ढंढ जो रूप अख़्तियार करे वियो आहे। सॼे शहर में रोडनि ते पानी बीठो आहे। इंतिज़ामिया जी नाअहली आहे, सभु सियासतदाननि जी नाअहली आहे, ब्यूरोक्रेट्स जी नाअहली आहे। ही सॼो जेको दारो मदार आहे असांजे करोड़नि रुपया बजट जेकी आहे उन खे ही फोकस करनि था पिया त ही बजट कीअं खाइणी आहे असांखे। शहर जो कंहिंखे फ़िक्र ई न आहे, कंहिंखे ऊनो ई न आहे। ऐं हैरत कयां थो पियो शहरनि ते जेके हिन महिल ताईं सुता पिया आहिनि पिया ऐं हिन पाणी मंझां गुज़रनि था पिया, त बि उन्हनि खे एतिरो टाइम न आहे जे अची का पंहिंजे हिन शहर जी मालिकी करनि, इंतिज़ामिया सां ॻाल्हाइनि, एहतजाज करनि। वरी बि असां मीडिया वारनि खे जस्ट आजूं जेके अहिड़े दौर में अची करे रोडनि ते अची करे मौक़िफ़ वठनि था, हिन पाणी जी मज़मत करनि था ऐं हिन मसइलनि खे अवेयर ॾियनि था। हितों जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, उन्हनि जो चवणु आहे त ही पाणी जेको आहे केतिरनि ई महीननि खां इहो पाणी ईंदो रहंदो आहे। हितों जो जेका जो बि ईंदो आहे MNA MP जेको आहे तो कूड़ा दिलासा ॾेई हलियो वेंदो आहे। करोड़ रुपए जी बजट आहे टाउन कमेटी जी। इन टाइम तव्हां पाणी ॾिसंदो लेडीज़ बाज़ार में ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे केतिरी मुश्किल पैदा करनि था। कैमरामैन मंसूर खोसो सां गॾु नदीम भट्टी, जेकम न्यूज़, घोटकी।